बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं पनो आकिल जी सब्ज़ी मार्केट में, जिते एक पासे ॾांहुं गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त केॾो गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जंहिंखे घणो अरसे खां तमामु घणो अरसो थी वियो आहे। इहे गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। उनखां अलावा हिन पासे ॾांहुं साॼे पासे जेके असां ॾिसंदासीं त सब्ज़ी जा ढेर लॻा पिया आहिनि। कुल फुटनि जो मुफ़ासिलो आहे, सो ख़बर न आहे त कीअं सिस्टम हले थो पियो ऐं केॾी साईं खे चवाणी ते उहा आहे नज़मी लॻी पई आहे। केॾा गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। साम्हूं टाउन कमेटी वारी ट्राली जेका पई आहे उहा हुते दफ़नाइजी वई आहे। कंहिंजो बि इन तरफ़ तवजो न आहे। अचो त हिते शहर वासियुनि सां, ख़रीदारनि सां ऐं जेके दलालनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। मार्केट आहे, फ्रूट मार्केट आहे, हेॾी सारी माशाल्लाह वॾी सब्ज़ी मार्केट आहे, उन में हेॾा गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। इन जो छा सबबु आहे? बस साईं, इंतिज़ामिया जी न हली आहे, उन सबबु इहा गंदगी थिए थी। असांजी दरख़्वास्त आहे इंतिज़ामिया खे त महिरबानी करे असांजी मार्केट खे साफ़ सुथरो रखो, त तव्हांजी महिरबानी थींदी। में वॾी गंदगी लॻी पई जे बारे में तव्हां छा चवणा? अबा इहा साम्हूं ॾिसे थो पियो ढेर लॻा पिया थी, सफ़ाई कोन्हे का, का शइ कोन्हे का, को माना निज़ाम सही न आहे। धरम भरम लॻो पिया, हिन पासे नालियूं भॻल, हिन पासे नालियूं भॻल, सॼो रस्तो रोड ॾिसो था पाण, बिल्कुलु माना साफ़ न आहे, क्लियर न आहे। इन में लापरवाही कंहिंजी आहे? इन लापरवाही हुकुमराननि जी आहे, टोन वारनि जी आहे, जेके वठनि था टोन वारा उन्हनि जी आहे। सफ़ाई न आहे, रोड रस्ता सिधा न आहिनि, झाका आहिनि, झंप आहिनि, हर शइ आहिनि, सम्झी। को बि माना सफ़ाई वारो इंतज़ाम को बि नथो अचे। साहिब चयो हुयो त असां नओं पाकिस्तान ठाहींदासीं। इमरान खान साहिब खे मां चवणु चाहियां थो त तव्हां नओं पाकिस्तान जेको ठाहियो, पर तव्हां पुराणे पाकिस्तान जा बि टायर कढी छॾिया। ईअं थोरी हूंदो आहे नओं पाकिस्तान। हीअ तब्दीली कहिड़े क़िस्म जी आहे? असांखे अहिड़ी तब्दीली नथी खपे। असांखे अहिड़ा सिलेक्टेड हुकुमरान नथा खपनि। असांखे अहिड़ा ना आयल हुकुमरान नथा खपनि, जेके सिर्फ़ु पंहिंजी बदिले जी आग में हुकूमत कनि था। आवाम लाइ त सोचनि ई कोन था। ॾिसो, ग़रीब आवाम कारे वेंदी, जेकी अॻे 50 रुपया 6 किलो हूंदी, अॼु उहा 20 रुपया किलो थी वई आहे। ऐं ॾिसो तव्हां तेल किथे पहुतो आहे? अॼु 124 रुपया जेको आहे सो लीटर तेल पहुतो आहे। इहो छा आहे? कहिड़ो इहा तबाही आहे? ॿियो छा आहे? पाकिस्तान खे तबाह करे छॾियो आहे इमरान खान साहिबु। असां इमरान खान साहिब खे अपील कयूं था त महिरबानी करे हिन ग़रीबनि खे रिलीफ ॾियो, हिन ग़रीबनि जो ख़्यालु कयो, कंहिंजे बचड़नि जो ख़्यालु कयो। छो पर बचड़ा तव्हां दरपदर कया आहिनि? छो कंहिंजी रतु पीओ था? महिरबानी करे हिन आवाम खे रिलीफ ॾियो। हीअ आवाम रिलीफ चाहे थो। ॿी सूरत में तव्हांखे हिन सीट ते वेहण जो को बि हक़ु न आहे ऐं असां तोखे नथा चाहियूं। महिरबानी करे हिन सीट खे छॾे हले वञ। ॿी सूरत में असांखे रिलीफ ॾे, न त तूं नथो खपे। असांखे तुंहिंजी सिलेक्टेड हुकूमत नथी खपे। रक्षो थी वियो, मज़ूर माण्हू वञो काॾे? 50 रुपया 60 रुपया नाके ठाहियूं, रस्तो आहे कोन, रुॻी गप लॻी पई आहे। कयूं त छा कयूं असां मज़ूर माण्हू? पोइ ॿुधे कोन असांजो। पोइ हालत साईं जो ॾिसो होॾे 600 रुपया वज़न आहे छा? हिक पासे ॾांहुं सब्ज़ी जा ढेर लॻा पिया आहिनि ऐं ॿिए पासे ॾांहुं गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। इहो छा? साईं गंदगी ॾाढी थी वई आहे। हिन टाइम ते को खणण वारो न आहे। शबीर शेख खे चई थकी पिया आहियूं। हिनखे 3 महीना थी विया आहिनि। सॼी मुसीबत थी वई आहे। हे रक्षा खड़ा नी, रस्ता बंदि लॻा पिया आहिनि। असां कयूं था गंदगी में वॾी हालत लॻी पई आहे। असां त बीमार थी पिया आहियूं। इस्पताल वञूं था त इस्पताल में न गोरी आहे, न दवा आहे, का शइ न। असांजे लाइ त वॾी मुसीबत लॻी पई आहे। हे मंडकी में जीअड़ा छड़ा गंद जीत पिया नी छड़ा। जीतनि जे असां अॻियां बीठा आहियूं। छा कयूं? असां बेवस आहियूं, मजबूर आहियूं। महिरबानी करे गंद खणायो। तव्हां कॾहिं आवाज़ उथारियो आहे? कॾहिं एहतिजाज धरणो कयो अथव? आवाज़ उठायो, तंग थी आहियूं। साल सदियूं गुज़री आहिनि। हेॾे डिग्री कॉलेज आहे, रस्ता रोड का शइ न आहिनि। असां पैसा विधा आहियूं, तॾहिं असांजो पाणी निकिरंदो आहे ॿाहिरि। जेको आहे त नाली जो पाणी आहे, रस्ता सॼा बंदि हूंदा आहिनि। उन टाइम ते तक़रीबन माना ईअं 2 फुट हिते पाणी पीअंदो आहे। रहमान रहीम। जीअं त असांजो पनो आकिल जी सब्ज़ी मंडी एशिया जी सुपर मंडी आहे। हर मुल्क खां जेको आहे त पहिरियों नंबर आहे। ऐं उन ई खां पोइ हिते टीम खे बि असां अपील करे रहिया आहियूं त असांजी गंद कचिरो सफ़ाई जेको आहे त हिते थी वञे। ऐं होॾों बि पाणी आहे, होॾों बि पाणी आहे। मुश्किलात थिए थी, असांखे तकलीफ़ थिए थी। गंद कचिरे में जेको आहे सफ़ाई अधिमान नसब आहे। ऐं उन ई खां पोइ सफ़ाई हूंदी, हर शइ हूंदी। उन ई खां पोइ जेको आहे त तवजो करनि, असांजी सब्ज़ी मंडी ते रहम करनि। वस वारा जेको बि आहिनि, टीओमो तालको पनो आकिल वारा, जेको जेतिरो थी सघे असांजी रहनुमाई करनि ऐं असांजे पनो आकिल खे साफ़ु सुथरो रखनि। ऐं असां उन्हनि जा शुक्रगुज़ार पोइ रहंदासीं जॾहिं असांजो पनो आकिल साफ़ु थींदो। पाणी जो जेको आहे बैजी चौक खां वठी
डिग्री कॉलेज ताईं यको पाणी ऐं रोड यको रस्ता ख़राब आहिनि ॿार बचो अचणु वञणु उनखे वॾी तकलीफ़ आहे उहा तकलीफ़ ईअं ख़तमु थी वञे छो इहो रोड ठहे ऐं इहो पाणी ख़तमु थियो वञे पोइ असां उन्हनि जा थोरा ई शुक्रगुज़ार रहंदासीं ठीकु सर महांगाई त बर्बाद करे छॾियो आहे अटो 70 रुपए किलो थी वियो आहे का सम्झ में नथी अचे ॻाल्हि मज़दूरी करण खां वेल में थी विया आहियूं आलू 50 रुपए किलो थी वियो आहे का शइ सम्झ में नथी अचे सभु हर शइ जा रेट वधियल आहिनि दाल जेकी 120 वरितासीं उहा 240 रुपया कुछ भी न थियो तब्दीली क्या की तब्दीली है सफ़ा मरी विया गरीब सफ़ा का ॻाल्हि सम्झ में नथी अचे बाबा खपे त असां ग़रीबनि जे लाइ कुझु कोन्हे साईं हिन दौर में जेको ग़रीब जे जीअण जे लाइ ॾाढो जंजाल थी वियो आहे साईं हा त अॻे जेको गिहु मिलंदो 160 रुपए हाणे उहो थियो 220 रुपया लीटर थी वियो आहे साईं अटो मिलंदो 40 रुपए हाणे थी वियो 55 रुपए 60 रुपए ते थी वियो आहे साईं ऐं कुझु दुकानदारनि हथ राति महांगाई कई आहे साईं सम्झो साईं असां सियासी नुमाइंदनि खे असां अपील कयूं था त असां ग़रीबनि जे लाइ कुझु कोन्हे साईं ठीकु आहे साईं ॿुधी बा असां वॾो वहिल में आहियूं साईं हिते असांखे माल महांगो मिले थो सम्झी ॿुधे बा ऐं हुते असांखे माल छा मिले असां 50,000 कर्ज़ी ॾियूं दलाल असांखे हिते पैसा ॾियो असां वञूं काॾे वॾी महांगी थी वई आहे साईं टमाटो हिते बा महांगो आहे विच में सॼो ख़राबु आहे ओॾो कुड़मी ख़राबु मोकिलंदा गोभी आहे बि ख़राबु मिले थी सम्झे बा बसर आहे बि ॾकनि वारो ॿिटनि वारो मिले थो दलाल बि वीचारा वहिल में आहिनि असां बि वहिल में आहियूं वञूं काॾे उतो कुड़मी बेईमानी करे मोकिलंदा ॿुधी वा इमरान खान जो गवर्नमेंट इमरान खान अलाह पाड़ा पटींदो अलाह कंदो त हूंदो ई कोन ॿुधियो किलो से मिले अटे जो ॻोठनि में मशीन वारा भाउ भाई उन्हनि जेको 11 से कणक हाणे 60 रुपए किलो अटे जो कास वग़ैरह पुराई कयूं नंढा ॿार मासूम असां फेरी करे मां दिलि जो मरीज़ आहियां जेके फेरी करे ॿारनि खे पुराई नथी पवे थी हिकु टाइम वेहूं था टाइम खायूं था छा कजे असांखे मां सर्टिफिकेट ॿुधायां थो महिरबानी करे असां लाइ कुझु कनि कुझु अटो घटि थिए त भलो आहे हाणे हर शइ महांगी आहे हाणे जलेबी मिलंदियूं 100 रुपए हाणे थी वञूं 200 रुपए किलो साईं केरु ग़रीब वठे जेको रोज़ कान थो करे फेरी करण सां कुझु बि न बचे थो फ्री मोट था अचूं घर ताकी सुबुह जो पैसे न वजे मार्केट में अचूं का शइ वठूं असां कुझु बचे थो छा कयूं महिरबानी करायो इहा मीडिया खे असां अस्सलाम वालेकुम चवंदा जंहिं हिन किरदार खे अदा कयो आहे महंग खे वधीक जेको आहे रुज ॾिनो आहे असां इमरान खान खे अपील था कयूं त असां ग़रीब जेके आहियूं 13,000 रुपया पघार आहे या 15,000 रुपया पघार आहे असां छा पुराई करे छा कयूं अटो ॾिसो 70 रुपए किलो आहे तेल ॾिसो केतिरो वधी वियो आहे CNG वधी वई आहे मां रक्शी वारो आहियां हिकिड़ो ड्राइवर आहे 500 रुपया कमाईंदो आहे उन में असां बचा कीअं पाले सघूं था असां PP वज़ीर आला मुराद अली शाह खे अपील था कयूं त असांखे जेको आहे पूरो रिलीफ सिंध खे ॾिनो वञे बिल्कुलु न असां वटि गैस आहे न CNG आहे न पेट्रोल आहे न ॻाल्हि न को पवंदो असां छा था करे सघूं छा कमायूं असां छा बचनि खे करायूं सुबुह जो आहियूं सब्ज़ी 150 रुपया धड़ी आहे 180 रुपया प्याज आहिनि असां काॾे वञूं छा कयूं असां सॼो ॾींहुं कमाए भेख निकिरी वई आहे हिकिड़ो 7 बचा मूंखे आहिनि मां छा थो करे सघां हिन वक़्तु मुंहिंजा बचा बुख था मरनि बीमारी आहे हे आहे उहो आहे मेडिकल न आहे अस्पताल में वञूं था धिका ॾेई मोटाईंदा असांखे छो महिरबानी असां चवंदा आहियूं अपील त न त एहतिजाज शुरू कंदासीं असां तालको पनो वाकिल सां मां ॻाल्हायां थो जी नाज़रीन जीअं त तव्हां शहरनि जा ख़रीदारनि जा ऐं जेके आहे हिते ईंदड़ वेंदड़ जा तव्हांखे असां व्यूज़ ॿुधायासीं ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कईसीं उन्हनि जो इहो चवणु हुयो त एतिरी महांगाई थी वई आहे जो ग़रीब माण्हू जो जीवन जंजाल थी वियो आहे को माण्हू का शइ ख़रीद करे सघे नथो असां हिकु वेलो वठी था सघूं त बि पाण लाइ परेशान था थियूं पिया ऐं उनखां अलावा जेका असां गंदगी जा तव्हांखे ढेर ॾेखारियासीं गंदगी एतिरी आहे जो हिकु पासे गंदगी जा ढेर लॻा पिया त ॿिए पासे सब्ज़ी जा ढेर लॻा पिया आहिनि उनखां अलावा उनजो चवणु इहो हुयो त असां 2-3 कई दफ़ा असां चेयरमैन साहिब खे रिक्वेस्ट कई आहे तालका चेयरमैन शबीर शेख खे टियों साईं सजाद सिमार खे असां 2-3 दफ़ा विया आहियूं 2-3 दफ़ा उनखे असां रिक्वेस्ट कई आहे पर पोइ बि को खड़तेल न निकितो आहे ऐं उनजे मथां खां जूअ नथी चुरे पई कैमरामैन मनोहर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी सोच TV पनो वाकिल सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं बि न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.